अॻिते वधंदे असां अहम ख़बर शेयर कंदासीं इस्लाम कोट मां, जिते थरकोर ब्लॉक 1 मां मुबैना तौर निकाली ॾिनल ड्राइवरनि ऐं पोरियतनि जो एहतजाजी धरणो जारी आहे, जॾहिं त मुलाज़िमनि जे धरणे सबबि ॿिन्ही पासनि खां सवे गाॾियूं बीहजी वयूं आहिनि। अहम ख़बर मां पहुचाई पिया इस्लाम कोट मां, जिते थरकोर ब्लॉक 1 मां मुबैना तौर निकाली ॾिनल ड्राइवरनि ऐं पोरियतनि पारां एहतजाजी धरणो हयो वियो आहे। मुलाज़िमनि जे धरणे सबबि ॿिन्ही पासनि खां सवे गाॾियूं बीहजी वयूं आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं। इस्लाम कोट में असां सां लाइन ते मौजूद है आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर फ़कीर बशीर। जी फ़कीर बशीर, छा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल, यो थरकोल ब्लॉक 1 है, जिते 15 ॾींहं पहिरियां रात जो 150 मुलाज़िम हुआ, ड्राइवर थोड़े जो नंढनि पोस्टन ते कम कंदड़, उन्हनि खे नौकरियुनि मां बरतरफ़ कयो वियो हो। ऐं उन्हनि जे चवण मूजिब त उते वसीम शाह आहे, जंहिंजे चवण ते जेके उन्हनि खे कढियो वियो आहे बरतरफ़। उन्हनि जो कंपनी अमलदारनि जो उन्हनि सां रवैयो बहितर न हुजण जे करे नौकरियुनि मां बरतरफ़ कयो वियो आहे। मुख़्तलिफ़ वक़्तनि ते 15 ॾींहंनि खां उहे एहतजाज कनि पिया। अॼु उन्हनि इहो नगर पार्कर ॾांहुं वेंदड़, जेका थरकोल ॾांहुं वेंदड़ मेन रोड आहे नगर पार्कर रोड, वो बंद कयो आहे। जिते बंद थियण सां सवे जेके गाॾियूं आहिनि, तोड़े जो जेके ब्लॉक 1 ऐं 2 ॾांहुं जेके मटीरियल खणी वेंदड़ ट्रालर आहिनि, उहो बि बीहजी विया आहिनि। ऐं ॿिन्ही पासे जेके गाॾियूं बीहजण सां जेके सवे मुसाफ़िर आहिनि उहे सख़्तु परेशान नज़र अची रहिया आहिनि। परियां खां जेके नगर पार्कर खां ईंदड़ मुसाफ़िर हुआ, उहो मजबूरन पंधु करे जेके मुसाफ़िर इस्लाम कोट में अची रहिया आहिनि। तव्हांखे ॿुधायो त मुसल 4 कलाकनि खां एहतजाजी धरणो लॻल हुजण जे बावजूद बि जेका इंतज़ामिया आहे, तालके इंतज़ामिया तोड़े जो ज़िले इंतज़ामिया जो को बि अहम जेका अमलदार आहे, उहो उन्हनि वटि कई करे ज़हमत न कई आहे ऐं ॻाल्हियुनि जे लाइ न आहे पियो थो। तॾहिं तव्हांखे ॿुधायो त असिस्टेंट मुख़्तियारकार आहे, उहो उन्हनि वटि ॻाल्हियुनि जे लाइ पियो थो, पर उन्हनि ॻाल्हियूं करण खां उन्हनि खे ठुकराए छॾियो ऐं वापसि रवानो करे छॾियो। उन्हनि जो चवणु आहे त 150 जेके मुलाज़िम आहियूं, जेके बरतरफ़ कया विया आहियूं बग़ैर कंहिं जवाज़ जे, जिन में जेके 80 मुलाज़िम ॿुधाया पिया वञनि, जेके कंपनी इंतज़ामिया तरफ़ां ब्लैक लिस्ट कया विया आहिनि। ऐं जेसि ताईं मुतालबो कनि था त मुलाज़िम 150 बहाल नथा कया वञनि, तेसि ताईं एहतजाजी धरणो जेका आहे इहा जारी रहंदो। ऐं तव्हांखे ॿुधायो त गाॾियूं ॿियनि सां जेके सवे मुलाज़िम आहिनि, उहे इंतहाई परेशान नज़र अचनि पिया। जी ठीकु आहे फ़कीर, वॾी महिरबानी तफ़सीलनि खां आगाह करण लाइ।